ऊर्जा खां ख़बर शामिल कंदासीं। खैरपुर सहाफ़ी ताज जे सॾ ते सहाफ़ी ताज जे जनरल सेक्रेटरी भंगू भण जे 4 सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल थियण ऐं सहाफ़ी अमीर हैदर शर खे पुलिस तरफ़ां मिलंदड़ धमकियुनि ऐं सहाफ़ियुनि जे थियल चोरियुनि वापसि न थियण ख़िलाफ़ हिंगोरजा में सहाफ़ी ताज खैरपुर जे चेयरमैन गुलाम हुसैन चांग, चमन राजपर, फयाज़ सोलंकी, अब्दुल जब्बार चांग, हाकिम सहतो, अज़ीज़ मेमन सजादार ऐं हक नवाज़ सोलंकी जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतिजाज कंदड़नि चयो त खैरपुर ज़िलो सहाफ़ियुनि लाइ बेरूत बणिजी वियो आहे। हक़ ऐं सच लिखण ते भंगू भण जे सहाफ़ियुनि अली मोहम्मद भंगू, अली गोहर भंगू, मंसूर खंड, एहसान भंगू, सहाफ़ी इताद खैरपुर जे जनरल सेक्रेटरी हुसैन बख्श कुबर ख़िलाफ़ पुलिस कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे हिरासा करे पई, जॾहिं त राणीपुर जे सहाफ़ी ज़फ़र सिद्दीकी, हिंगोरजा जे सहाफ़ी सजादार खां फुर थियल सहाफ़ी आफ़ताब अहमरोजा जे दुकान शाह जी मशीन जे सहाफ़ी नज़ीर सोलंकी जे होटल मां थियल चोरी वापसि न थी सघी आहे, जेको वॾो ज़ुल्म आहे। हुननि चेतावनी त सहाफ़ियुनि मथां थियल कूड़ा केस ख़तमु न कया विया त SSP ऑफिस जो आॾो धरणो हंयो वेंदो।